हिकिड़ी ॻाल्हि त सही त IMF बिजली जे लाइ ख़ासि तरह अलॻि सां का फरमाइश नथी करे। हू चए थी त तव्हांजा जेके ख़र्च आहिनि ऐं तव्हांजी आमदन आहे इनखे ठीकु कयो। पोइ जॾहिं असीं ठीकु नथा करे सघूं त पोइ हू अंदरि घिड़नि था, पोइ हू बिजली में बि घिड़नि था, पावर सेक्टर में बि घिड़नि था, तव्हांजे टैक्स रिटर्न्स ते घिड़नि था, तव्हांजी सब्सिडीज़ ते घिड़नि था, पोइ ही घिड़नि था। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां ही जेको बिजली जो बिल आहे ऐं पेट्रोल आहे, गैस आहे, ही कुझु अहिड़ी इस्म आहिनि जंहिं ते सरकार हिकिड़ा पंहिंजा टैक्सिस ऐं लेवीज़ हणे थी। छो थी हणे? छाकाणि त असां वटि टैक्स इनकम टैक्स नेट जेको आहे, टैक्स नेट आहे, उहो तमामु थोरो आहे। FBR कम जी न आहे बेसिकली। FBR ओतिरी जेको प्रॉपर जी दुनिया में थींदो आहे त GST ऐं इनकम टैक्स ऐं हीअ शयूं जो एतिरो वॾो ॼार हूंदो आहे त शायदि ई कोई 0.5% माण्हू बि उनखां ॿाहिरि हुजे। असां वटि जेको आहे 90% माण्हू उनखां ॿाहिरि आहिनि। जी हा। हाणे उहो असां ठीकु करण बदिरां असीं चऊं था हीउ सवलो कमु आहे। 5 रुपया टैक्स पेट्रोल ते, 5 रुपया मिसाल बिजली ते, त जेके असांखे वॾी जाखोड़ करे जेके खरबे रुपया मुल्क मां कंहिंखां टैक्स जे मद में इनकम टैक्स जी या FBR रिकवर करे, हीअ त सवलो आहे। हीअ जेका इनडायरेक्ट टैक्सेशन आहे इहा सवली आहे। TV जो बिल बि हितां भराए वठो, TV अगरि सही नथो हले, रेडियो बि हितां कराए वठो। यानी असांखे IMF जी इहो नथी चए या केर बि नथो चए। ॾिसो, अगरि असांजो टैक्स नेट वॾो हुजे, जेके माण्हू मतिलबु अरबे रुपयनि जो कारोबार कनि था उन्हनि ते मतिलबु अगरि हुन सां उहो न हुजे, सो हिकिड़ी जी गुज़ारिश इहा आहे त अगरि असांजो उहो टैक्स नेट ठीकु हुजे हा त असां ते ही इनडायरेक्ट टैक्सिंग न थिए हा। पर हाणे जॾहिं IMF चए थी त असीं चऊं था भला किथां बि भरे पिया ॾियूं न, बराबरि कयूं पिया न, उहो कयो। पैसा असांखे 100 ख़र्च था कयो, 100 पूरो करे ॾियो, त हितां पूरो कनि था। ॿी ॻाल्हि जेका गुज़ारिश मूं कई पई त 90% तव्हां थोरो मीर साहिबु थोरो वधा थी वियो, इंटीरियर सिंध खे तव्हां सॼो 90% चयो चोरी, ईअं न आहे, पर चोरी आहे। वधि में वधि हीअं जेका रिसेंट रिपोर्ट पढ़ी त वधि में वधि जेका चोरी आहे उहो KP में आहे। हाणे टे जॻहियुनि तां ही गड़बड़ आहे। हिकिड़ो तव्हांजी चोरी आहे, ॿियो तव्हांजा नाक़िस ग्रिड आहे, लाइन लॉसिस आहिनि, टियों तव्हांजो मामिलो आहे त तव्हां जेके फ्री इलेक्ट्रिसिटी यूनिट्स ॾियो था उहो तव्हां ब्यूरोक्रेसी खे ॾियो था, जुडिशरी खे ॾियो था, एस्टाब्लिशमेंट खे ॾियो था, अलिफ बे जिन्हनि खे बि ॾियो था, उहो हिकिड़ो वॾो कंपोनेंट आहे। ही 3 कंपोनेंट्स आहिनि। सो पहिरियों कंपोनेंट त अशराफिया जो आहे, हुनखे तव्हां कुझु नथा करे सघो। जेको लाइन लॉसिस आहे उन लाइ तव्हांखे इन्वेस्टमेंट खपे। के इलेक्ट्रिक जेको आहे असांजो ओरिजिनल पटे सॼो उहो विकिणी करे हाणे हिकु नाक़िस क़िस्म जो सिस्टम विझी छॾियो आहे, प्राइवेट सेक्टर आहे। टी ॻाल्हि जेका चोरी आहे, तव्हां सां अगरि हू ठहियलु न हुजे, 2000 जेको वठी थो वञे त माण्हू पंहिंजे मुंहुं चोरी करे सघे थो छा? सो ही 3-4 शयूं गुज़ारिशात हुयूं। रॉकेट साइंस बिल्कुलु आहे सही, असां वटि बुनियादी शयूं ठीकु करण ई त रॉकेट साइंस